नासिक घोड़ाबारी जी वॾी आबादी वारे वर शहर में गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जी बिल्डिंग जी छत जा चापुड़ धमाके सां किरी पिया आहिनि, जिन सबबि उस्ताद ऐं शागिर्द मौजज़ाणे तौर ते बची पिया आहिनि। रवा सां पेश आहे घोड़ाबारी मां गुलाम हैदर खटी जी रिपोर्ट। नाज़रीन, इन वक्त मौजूद आहियां घोड़ाबारी मरकज़ी शहर वर में गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जेका ताज़ी ॿुधाए पियो वञे त 3 खां 4 साल थिया आहिनि, इहा तयारु थी आहे, पर हिननि ताज़ीन बरसातुनि में हलंदे हलंदे अचानक इन स्कूल जी हालत तव्हांखे ॾेखारियूं था त छित जा चापड़ किरी पिया आहिनि, तइलीम मुतासिर थी रही आहे ऐं उस्ताद जेके आहिनि से ॿाहिरि कुर्सियूं विझी वेही तइलीम ॿारनि खे ॾेई रहिया हुआ, पर जॾहिं ख़बर पई मीडिया ते हाईलाइट थियो त ताज़ी स्कूल जेको सो चापड़ किरिया आहिनि, हिते अमलो आयो, वर्क्स वारा DC ऑफिस तरफ़ां टीम जोड़ी वई जेका ते ॾिसी वई हुई हिन स्कूल खे डेंजर करार ॾेई वई आहे त दुबारा हिनखे ॿीहर तइमीर करे तइलीम जेको सो वापसि ॿीहर ॾिनी वेंदी, पर अञा ताईं ॿुधण में आयो आहे त हिते को बि 8 खां 10 ॾींहं गुज़री विया आहिनि, अञा ताईं हिन स्कूल जेको ख़र्च लाइ निकितो। कोशिशि कंदासीं हिते जेके हेडमास्टर आहिनि या FA आहे या जेके बि उस्ताद आहिनि उन्हनि खां पुछूं त तव्हांजूं कहिड़ी मजबूरियूं आहिनि। असां DC खे अपील था करियूं त असांजो स्कूल जो छित किरी वियो आहे ऐं असांजा तक़रीबन 1500 खां 1600 ॿार आहिनि स्कूल में जेके तमामु खुले मैदान में पढ़ी रहिया आहिनि। असां DC खे अपील कंदासीं त असांजे स्कूल जो कमु जल्दी खां जल्दी शुरू कराए वञे। इहो मुतालबो कंदासीं जल्द असांजे स्कूल ठाहियो ॿारनि जी तइलीम तबाह थी वई, ठीकु आहे। हिन सां अॼु बि नाले माथा जेको सो हले पई तंहिंखे वधीक तबाह। महिरबानी साईं तव्हांजे न्यूज़ जे महिरबानी TV वारनि जी तरीक़े जी। असां त हर वक़्तु तव्हां कवरेज में अचो था, स्कूल ते ॾिसो था, हींअर तव्हां हाज़िर आया आहियो स्कूल ते, तव्हां महिरबानी ॾिठो आहे स्कूल जी छिती ॾिठो। असां 1500 ॿार आहिनि ऐं 1500 ॿार जेका बि असांजे स्कूल में पढ़ी रहिया आहिनि, हींअर हालात असांजे स्कूल जी बिल्डिंग डैमेज थी किरी चुकी आहे, गर्ल्स जी बिल्डिंग डैमेज थी किरी चुकी आहे, मेरान जी बिल्डिंग प्राइमरी जी बिल्डिंग जेकी उहा बि डैमेज थी चुकी आहे। जेके असांजे ॿार हाणे स्कूल जे ॿाहिरि वेही तइलीम पढ़ाए रहिया आहिनि। असीं मुतालबो करणु चाहियूं था साईं सरदार शाह खां, साईं मुरारी शाह खां ऐं असांजे हिते MPA साईं रियाज शाह खां, हाजी हसन रज़ाई साहिब खां, जीअं पाण अची असांजी स्कूल विज़िट कनि। असीं इहो नथा चाहियूं त असीं जेको कूड़ी दवा करे रहिया आहियूं, असांजे स्कूल ते महिरबानी करे अची करे विज़िट करे ॾिसनि त असांजे स्कूल जा ॿार ॾिसनि, असांजे स्कूल जी बिल्डिंग ॾिसनि ऐं पोइ अची फ़ैसिलो कनि त छा असां ग़लति चऊं पिया की तव्हां हींअर आया आहियो। चवण त असांजे स्कूल में कुझु महीननि खां पहिरीं आराम सां छित किरण डैमेज थी वई ऐं हुन खां पोइ हाणे मुकमल छित किरी वई ऐं जेकी छित किरी वई त असांजे स्कूल लाज़मी तइलीम मुतासिर थिए ऐं हुन खां पोइ असीं सिर्फ़ु 5 क्लासनि में स्कूल पंहिंजी में मुकमल तइलीम नथा हासिल करे सघूं। इन करे असांजे जेके बि शागिर्द आहिनि उहे खुले आसमान ते तइलीम हासिल करे रहिया आहिनि ऐं उहा असांखे तइलीम उहा न आहे मिली रही जेका पहिरीं मिली रही हुई ऐं असांजी DC डिस्ट्रिक्ट खे गुज़ारिश थिए त असांजी जल्द में जल्द स्कूल तयारु करायूं। हाणे कंहिं बि क़ौम खे तबाह करणो त उनजी तइलीम खे तबाह कजे, इहो हिकिड़ो उसूल आहे। हाणे हिते ॼाणी ॿुझी कयो वियो आहे या इंतिज़ामी खोट आहे, पर आहे इन करे जेको आहे आऊं मुतालबो थो करियां त ही जेतिरो जल्द थी सघे स्कूल ठारायो। असुल में अर्ज़ु इहो आहे त कुझु ॾींहं अॻियां जॾहिं बरसातूं हलियूं पियूं, उन में हलंदड़ क्लास में स्कूल जा चापड़ किरिया हुआ, जेके असां जंहिंजो इतला असांजे बाला ऑफिसरनि खे त ॾिनो हो ऐं वर्क्स खाते जे तरफ़ां सब इंजीनियर साहब बि आया हुआ, उन्हनि जी टीम आई हुई, विज़िट करे विया हुआ, AC घोड़ाबारी साहब बि विज़िट करे विया हुआ, जिन लेटर कढी फौरी तौर ते बिल्डिंग ख़ाली करण जो हुकुम बि जारी करे छॾियो ऐं असां हाणे बिल्डिंग ख़ाली बि करे छॾी आहे। पर अञा ताईं इन बिल्डिंग जो कमु शुरू न थियो आहे। इन बिल्डिंग सां गॾु फ़क़ति ही हिकिड़ी बिल्डिंग न आहे, पर ही तालके घोड़ाबारी जो मेन हायर सेकेंडरी स्कूल वर, उन सां गॾु गर्ल्स मिडिल स्कूल वर ऐं गर्ल्स प्राइमरी स्कूल जूं 2 बिल्डिंगूं ख़ाली करायूं वयूं आहिनि, उन्हनि जा बि लेटर अची विया आहिनि। असां इन ॻाल्हि ते मजबूर आहियूं, हाणे असांखे खुले आसमान हेठि माना पढ़ाई करण ते मजबूर कयो आहे। असां AC घोड़ाबारी DC जेको ठठो आहे इनखे अपील था कयूं त असांजी जल्दी स्कूल जो कमु करायो वञे, छो त असांजा ॿार 1500 खां प्लस आहिनि, छो त असां हिकिड़े रूम में त नथा वेही सघूं न, असांखे मजबूरी तौर ॿाहिरि गर्मीअ में वेही करे पढ़णो थो पए। त तव्हांखे ख़बर आहे त ही तालका घोड़ाबारी जो हायर सेकेंडरी स्कूल आहे, तालके जो तमामु वॾो स्कूल आहे ऐं तव्हांखे सभु डिटेल्स मिली वियूं त असांजी इनरोलमेंट हेतिरी आहे, 1000 खां मथे असांजी हायर सेकेंडरी इनरोलमेंट आहे, 500 खां मथे असांजी मिडिल स्कूल गर्ल्स आहे ऐं असांजी तक़रीबन 450 जे क़रीब आहे असांजे प्राइमरी स्कूल जी ऐं असां 5 क्लासिस आहिनि ऐं 5 क्लासिस में मैनेज करणु तव्हां सम्झो त कीअं थो मैनेज थी सघे। पर असां 10th बि हासिलु कया त उन 10th में बि कोशिशि करियूं पिया त तालीम जेका आहे ॿारनि जी उहा ख़ारिज न थिए, असीं उन कम खे जारी रखूं तालीम खे। बसि असांजो इहो मुतालबो आहे आला इख़्तियारनि सां वर्क्स
एजुकेशन वर्क्स डिपार्टमेंट खां, एजुकेशन डिपार्टमेंट खां ऐं जेके बि आला अख़्तियारियूं आहिनि DC ठठा खां, इहा ई असांजी मुतालबात आहे जल्द अज़ जल्द असांजे स्कूलनि जो कमु स्टार्ट कयो वञे ऐं इन्हनि खे तकमील ते पहुचायो वञे जीअं त ॿार पंहिंजी तालीम हासिल करे सघनि। कैमरामैन अशोक कुमार सां गॾु गुलाम तरखटी, मेहरान TV न्यूज़, घोड़ा